नाज़िर DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त अफगानिस्तान में दहशतगर्दनि जा मरकज़ ऐं दहशतगर्द तंज़ीमनि जी क़यादत मौजूद आहे। तालिबान सूरतकारी बंद कनि। पाक फ़ौज सरहदी इलाइक़नि में इंतहाई मज़बूत पॉलिटिकल टेरर क्राइम जो गठजोड़ आहे। ही कहिड़ा महिमान आहिनि जेके हथियारबंद थी पाकिस्तान ईंदा आहिनि। सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे DGISPR चयो आहे त नॉन कस्टम पेड गाॾियूं खुदकश हमलनि में इस्तेमाल थी रहियूं आहिनि। लखे नॉन कस्टम गाॾियूं सूबे में घुमी रहियूं हुजनि त उन्हनि खे केरु रोकींदो। बॉर्डर मैनेजमेंट बाबति सिक्योरिटी इदारनि जे हवाले सां गुमराह कंदड़ प्रोपेगंडा कई पई वञे। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ वधीक चयो आहे त अफगानिस्तान सां दोहा मुआहिदे जे हवाले सां पाकिस्तान जो मौक़िफ़ वाज़िह आहे। पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे त अफगान तालिबान रजीम दहशतगर्दनि जी सूरतकार बंद करे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त अफगानिस्तान में दहशतगर्दनि जा मरकज़ ऐं दहशतगर्द तंज़ीमनि जी क़यादत मौजूद आहे। तालिबान सूरतकारी बंद कनि। पाक अफगान सरहदी इलाइक़नि में इंतहाई मज़बूत पॉलिटिकल टेरर क्राइम जो गठजोड़ आहे। ही कहिड़ा महिमान आहिनि जेके हथियारबंद थी पाकिस्तान ईंदा आहिनि। सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे DGISPR चयो आहे त नॉन कस्टम पेड गाॾियूं खुदकश हमलनि में इस्तेमाल थी रहियूं आहिनि। लखे नॉन कस्टम गाॾियूं सूबे में घुमी रहियूं हुजनि त उन्हनि खे केरु रोकींदो। बॉर्डर मैनेजमेंट बाबति सिक्योरिटी इदारनि जे हवाले सां गुमराह कंदड़ प्रोपेगंडा कई पई वञे। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ वधीक चयो आहे त अफगानिस्तान सां दोहा मुआहिदे जे हवाले सां पाकिस्तान जो मौक़िफ़ वाज़िह आहे। पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे त अफगान तालिबान रजीम दहशतगर्दनि जी सूरतकार बंद करे।